खंडु माफिया खिलाफ केस दाखिल करण जो फैसलो। वफाकी काबीना शुगर कमीशन रिपोर्ट के आम करण जो फैसलो कयो आहे। जल्द रिपोर्ट PID जी वेबसाइट ते मौजूद हूंदी। अॼु मुल्की सियासत जो तारीख़ी ॾींहुं आहे। शिबली फराज ऐं शहज़ाद अकबर जी प्रेस कॉन्फ्रेंस। एहतसाब बाबति सलाहकार शहज़ाद अकबर जो चवणु आहे त रिपोर्ट में हैरान कंदड़ इंकशाफ थिया आहिनि। फॉरेंसिक रिपोर्ट में खबर पई आहे त मुल्क में छा थींदो रहियो आहे। शुगर इंडस्ट्री में 30 अरब रुपयनि जी बदउनवानी थी। ज़िम्मेवारनि जा केस FIA ऐं नैब हवाले करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कोरोना वायरस जा हाञा जारी। सिंध में वायरस सबब वधीक 20 ॼणा फौत थियलनि जो अंग वधी 336 थी वियो। 960 नवां केस ज़ाहिर। 143 ॼणनि जी हालत ॻणिती जोगी। सिंध जे वरे वज़ीर मुराद अली शाह अवाम खे ईद सादगीअ सां मल्हाइण जी अपील कई आहे। सिंध में कोरोना जा केस ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि। मुखालिफ़नि बि चयो त लॉकडाउन सबबि फ़ाइदो थियो। लॉकडाउन खे खोले छॾियो आहे। 14 ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी। मुराद अली शाह जी मीडिया खे ब्रीफिंग। चयाईं तिबी अमले जा 364 माण्हू विबा सबबि मुतासिर थिया आहिनि। जानियूं क़ुर्बान कंदड़ डॉक्टरनि खे भेटा पेश करियूं था। ड्यूटीअ दौरान जानियूं ॾींदड़ पुलिस एहलकारनि जी आन डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल अमले खे बि पैकेज ॾिनो वेंदो। सिंध जे वरे वज़ीर मुराद अली शाह इरसा मेंबरनि खे हटाइण वारो फ़ैसिलो क़ानून जे उबतड़ ऐं NFC कमीशन जी जोड़ज खे गैर आइनी क़रार ॾेई छॾियो। चवे थो NFC कमीशन जा TORs बि गैर आइनी आहिनि। सूबनि जी मुशावरत खां सवाइ इरसा मेंबरनि खे हटाए नथो सघिजे। वज़ीर आज़म खे ख़त लिखियो आहे त नोटिफिकेशन वापसि वरितो वञे। सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल केस में अॻुभराई थी आहे। तफ़सील फ़िलहाल न ॿुधाईंदासीं। सिंध में गवर्नर राज जे हवाले सां वफ़ाक़ तरफ़ां अञा ताईं को बि इशारो नाहे ॾिनो वियो। सिंध हुकूमत हर ॻाल्हि ते नाराज़गी जो इज़हार न करे। वफ़ाक़ हिकु हक़ीक़त आहे ऐं हुन सां गॾिजी कमु करणो पवंदो। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे त वज़ीर आज़म ज़िम्मेवारी ॾिनी आहे त टाइगर फोर्स खे गॾु खणी हलां। टाइगर फोर्स में 1,56,000 रज़ाकार शामिल आहिनि। टाइगर फोर्स जा रज़ाकार यूटिलिटी स्टोर्स ऐं असास कफ़ाल सेंटर्स ते ड्यूटी कंदा त जीअं कंहिंसां नाइंसाफ़ी न थिए। सॼी दुनिया में कोरोना वायरस विघे 4,300 माण्हू फौत। दुनिया में विबा विघे फौतनि जो अंग 3,25,854 थी वियो। मजमूई तौर 50,69,000 खां वधीक माण्हू वायरस सबबि मुतासिर। लातीनी अमेरिका कोरोना जो नओं मर्कज़। कोरोना वधीक 1,315 माण्हू खां हयाती खसे वरिती। स्पेन में कोरोना वेगे वधीक 110 ॼणा हयाती विञाए वेठा। इटलीअ में कोरोना वधीक 161 माण्हुनि खे मौत जी निंड सुम्हारे छॾियो। फ्रांस में 110, ब्राज़ील में 672 ऐं भारत में 132 ॼणा अजल जो शिकार। कैनेडा में 116 ऐं मैक्सिको में 334 ॼणा मौत जो खाज बणिया। This headline news is brought to you by इन मेज़बानीअ खां वधीक ॿियो तोहफ़ो छा थींदो? पाल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुञाण। आपका हमारा बरसों का साथ नौरस। चाइना मां घुरायल हाइब्रिड बिज वधीक फुटण जी सलाहियत। बीमारियुनि ख़िलाफ़ क़ुव्वत मुदाफ़ियत पंहिंजे इलाके जे बाएतमाद डीलर खां हासिल करियो। मिर्च मज़ेदार त खाधो खुशबूदार। बाहर जो चाहो बदलाओ, अंदर से तब्दीली लाओ। वाइटन पियो, जिंदगी जियो। लैला ब्यूटी क्रीम जो आपके टाइम और पैसों की बचत करे और बनाए आपको खूबसूरत और पुरकशिश सिर्फ चंद दिनों में। जो खटन गार्ड हाइब्रिड राइस सीट 042-353-20255। लोगों से फासला रखें और अपने अजीजों को महफूज रखें। यही कोरोना को रोकने का तरीका है।